नाज़रीन, असां सां हिकु अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त नूरी आबाद वेझो मुसाफ़िर वेन सां ख़ौफ़नाक हादसे में फौतियुनि जो अंग वधी चोड़ा थी वियो आहे। कराची जे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयल ज़ख़्मी औरत दम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त फौती वियलनि जी सुञाणप जे लाइ DNA सैंपल बि वरिता विया आहिनि। नाज़रीन, रेस्क्यू अमले जो चवणु आहे त समूरनि फौती वियलनि जा मढ़ अब्बासी शहीद इस्पताल खां सोराब ॻोठ सर्दखाने मुंतक़िल कया पिया वञनि। फौतियुनि जी सुञाणप DNA टेस्ट खां पोइ ई थी सघे थी। अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं त नूरी आबाद वेझो मुसाफ़िर वेन सां ख़ौफ़नाक हादसे में फौतियुनि जो अंग वधी चोड़ा थी वियो आहे। कराची जे अब्बासी शहीद इस्पताल मुंतक़िल कयल ज़ख़्मी औरत दम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त फौती वियलनि जी सुञाणप लाइ DNA सैंपल बि वरिता विया आहिनि। रेस्क्यू अमले जो चवणु आहे त समूरनि फौती वियलनि जा मढ़ अब्बासी शहीद इस्पताल खां सोराब ॻोठ सर्दखाने मुंतक़िल कया पिया वञनि। फौतियुनि जी सुञाणप DNA टेस्ट खां पोइ ई थी सघे थी।